सखर पुलिस शहीद जान मोहम्मद महर शाह कातिल गिरफ्तार करण में नाकाम। कानून जी पकड़ खां आजा कातिल शहीद जे वारसनि खे बि धमकियूं ॾियण लॻा। शहीद जान मोहम्मद महर जे वॾे भाउ चयो आहे त पुलिस कातिलनि खे अञा गिरफ़्तार नाहे कयो। कातिल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। अलाह जे आसरे ते वेठल आहियूं। एसएसपी सखर संघार मलिक जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे वारसनि जे ख़दशनि बाद खेनि सखर में सिक्योरिटी फराहम कई आहे। जख में भी रात ताईं शहीद के वारसनि के सिक्योरिटी फराहम कई वेंदी। केटीएन न्यूज़ ऐं काविश के सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस में गिरफ्तार। 3 सहूलतकार 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। पुलिस बख्शल उर्फ बख्शू महर, बाबर महर ऐं मुनव्वर महर खे अदालत में पेश कयो। अदालत टिन्ही सहूलतकारनि खे 6 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। कत्ल केस में नामज़द मुख्य जवाबदार शेरू महर ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ पुलिस कुझु न कयो। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल। कराची में सहाफ़ियुनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। कातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में आईजी ऑफिस आॾो थियण जो चिताव। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कंदकोट, खैरपुर, दादू ऐं ठुल समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा करे धरना हया विया। दादू, नवाबशाह, कुंडरी, टंडो आदम, दड़ो ऐं ॿियनि शहरनि में जस्तम पारां एहतजाज। शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस की जांच लाइ आईजी पारां जोड़ियल कमेटी जे सुभाणे गॾजाणी तलब। डीआईजी तनवीर आलम ओढो जी सरबराही में गॾजाणी सुभाणे सखर में थींदी। सखर ऐं खैरपुर जा एसएसपीज़, एसपी सीटीडी सखर ऐं ॿिया मेंबर शिरकत कंदा। जांच कमेटी शहीद जान मोहम्मद महर कत्ल केस की जांच कंदड़ अहलकारनि खे भी तलब करे वरितो। गॾजाणी में जान मोहम्मद महर के कत्ल केस में थियल अगभराई जो जाइज़ो वरितो वेंदो। मुल्क में मज़हबी इंतिहा पसंदीअ जी का भी गुंजाइश नाहे। मुल्क में कानून की हुक्मरानीअ ते सौदेबाज़ी न कंदासीं। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ काबीना के इजलास के ख़िताब कंदे चयो आहे त मुल्की ऐं परडेही सतह ते कयल वाइदनि ते हर सूरत में अमल कंदासीं। ॼाण आहे त मुल्क मुआशी चैलेंजिस के मुंहुं ॾेई रहियो आहे। मुक़रर मुद्दे में पाकिस्तान की तरक्कीअ जो बुनियाद रखण की कोशिश कंदासीं। अक़लियतुनि के हक़नि जो भी हर सूरत में तहफ़ुज़ यकीनी बणाए वेंदो। कंहिं बि गैर आइनी अमल जो हिस्सो न बणजंदुसि। आइन मूजिब चूंडू कराइण ऐं तारीख़ ॾियण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। लाॻापियल इदारनि खे मूं समेत सभिनी जो एहतिसाब करणु घुरिजे। सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर जूं मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद मीडिया सां ॻाल्हियूं। मक़बूल बाक़िर चयो त निगरान काबीना वॾी न पर मुख़्तसिर हूंदी आहे। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर के कत्ल ते अफ़सोस थियो। जांच लाइ जेआईटी जोड़ी वई आहे। संदसि खून सां इंसाफ़ थींदो। राणीपुर वाक़े जो भी नोटिस वरितो आहे। जवाबदारनि के सज़ा मिलंदी। जुड़ावाला में जेको कुझु थियो मज़म्मत ऐं अफ़सोस जोॻो अमल आहे। 9 मई जा वाक़िया भी मुल्क जी बदनामीअ जो सबबु बणिया। वफ़ाक़ी काबीना घटि में घटि ख़र्च करण जो फ़ैसिलो कयो आहे। महांगो तेल ख़रीद करे सस्तो विकिणणु मुमकिन नाहे। सुज समा वारे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त इलेक्शन कमीशन के चूंडुनि में मुकमल सहकार कराइण की ख़ातिरी कराई आहे। मुल्की मुआशी हालत ख़राब आहे, जेका हिकु हक़ीक़त आहे जंहिंखे बहितर करणो आहे। नथो सम्झां त 2023 जी कानून साज़ीअ खां पोइ
नेब तरमीमनि जो जाइज़ो वठी सघूं था। जेकॾहिं पंहिंजे दौर में नेब तरमीमनि वारे केस जो फ़ैसिलो न ॾेई सघियसि त मुंहिंजे लाइ शर्मशारीअ जो सबबु बणिजंदो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जा रिमार्क्स। नेब तरमीमनि ख़िलाफ़ पीटीआई चेयरमैन जी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मंसूर अली शाह फुल कोर्ट जोड़ण जी तजवीज़ ॾींदे रिमार्क्स ॾिना त प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में ही केस फुल कोर्ट ॿुधे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर कानून जी मौजूदगीअ में 5 रुकनी बेंच ॿुधणी करे। साइफर केस में पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ सीक्रेट एक्ट तहत केस दाख़िल। एफआईए पारां कुछ ॾींहं पहिरियां अॻूणे वज़ीर आज़म ख़िलाफ़ दाख़िल कयल एफआईआर में ऑफिशियल सीक्रेट एक्ट जी शिक 5 खे बि शामिल कयो वियो। एफआईए ॼाणायो आहे त पीटीआई चेयरमैन ॼाणी वाणी ॻुझे दस्तावेज़ जो ग़लति इस्तेमालु कयो। पीटीआई चेयरमैन जो भाणेजो हसान न्याज़ी जिना हाउस ते हमले वारे इल्ज़ाम हेठि फ़ौज हवाले लाहौर पुलिस। हसान न्याज़ी बाबति रिपोर्ट लाहौर हाई कोर्ट में जमा कराए छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त हसान न्याज़ी जिना हाउस हमले केस में मुख्य जवाबदार तौरु नामज़द आहे। अदालत पारां हसान न्याज़ी खे वालिद सां मिलण जी हिदायत। नौकरियां वठल ऐं ॿियूं हुनजे माउ वटि ॿियनि भाउनि वटि ऐं ॿिए भाउ वटि भेण वटि केतिरियूं बि नौकरियां हुजनि हिन साईं जे ऐं असद पीर जे कमरे में उहे नौकरियां न वेंदियूं। बसि हे ई नौकरियां हूंदियूं। हिकु मुंहिंजी न्याणी ॿ ॿियूं नौकरियां। असांजूं छोकिरियूं 3 अञा अयास पीर वटि रहियल आहिनि। इन ख़ौफ़ जे करे असां पूरा बयान कयो असांखे या न ॾियनि असांखे न मिली सघनि पीर वटां उहे असांखे मिलनि पोइ असां ही सचा बयान ॾींदासीं। मुंहिंजे छोकिरीअ जे लाइ सॼा छोकिरा ॿिया उते असद पीर हुननि खे पैसा ॾिना पर मां पैसा न वरिता। मां असद पीर खां पैसा न वठंदसि। मां लड़ंदसि। मां धीअ जे बजाए लड़ंदसि। राणीपुर जे पेराणी हवेली में वेश्याणे तशद्दुद में फोत थियल मासूम बाड़ी फातिमा फुरड़ो वारे केस जी जांच जारी। बाड़ी जा घर जे अहाते में पूरियल कपड़ा हथ वाटसन असद शाह पारां मोकिलियल पैसा वापस करे छॾिया। इंसाफ़ जो मुतालबो। राणीपुर जे पीर जी हवेली में मुबैना तौर बेदर्दी सां क़तल थियल नींगरी फातिमा फुरड़ो जे खून सां इंसाफ़ लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। खैरपुर ऐं दौलतपुर सफ़न में सिविल सोसाइटी ऐं सियासी समाजी तंज़ीमुनि एहतजाज कयो। पीर असद शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे सज़ा ॾियण जो मुतालबो। नौशरो फिरोज़ जी अदालत राणीपुर जे पीर जी हवेली में क़तल थियल मासूम बाड़ी फातिमा फुरड़ो जी क़ब्रकुशाईअ जो हुकुम ॾेई छॾियो। लेटर जारी। अदालती हुकुम तहत फातिमा फुरड़ो जो पोस्टमार्टम कराइण लाइ मेडिकल बोर्ड जोड़े कंडियारो जी मजिस्ट्रेट जी निगरानी में क़ब्रकुशाई कई वञे। अदालती हुकुम बाद मासूम फातिमा फुरड़ो जी पोस्टमार्टम लाइ मेडिकल बोर्ड में पैथोलॉजिस्ट, फॉरेंसिक मेडिसिन जो स्पेशलिस्ट, पुलिस सर्जन ऐं लाॻापियल अस्पताल जो MS या डॉक्टर शामिल हूंदो। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी राणीपुर वाक़े जी रिपोर्ट जारी करे छॾी। रिपोर्ट में बाड़ी फातिमा खे घरेलू तशद्दुद, बेहुरमती ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणाइण जो इंकशाफ। सिंध चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी जे डायरेक्टर जनरल चयो आहे त सिंध हुकूमत मुतासिर कुटुंब खे कानूनी ऐं इख़लाक़ी मदद फ़राहम कंदी। सिंध में हिंदू फौज पंचायत पारां शहीद जान मोहम्मद महर जी यादि में ताज़ियती मेड़ाको। फेरोराम मंदिर में शहीद जान मोहम्मद महर जी तस्वीर नाडो गुल निछावर करे ॾिया रोशन कया विया। बेटा पेश मुखी ईश्वरलाल, डॉक्टर चमन, डॉक्टर सुरेश जयरामदास ऐं ॿियनि भेटा पेश कई। मुखी ईश्वरलाल ऐं डॉक्टर चमन लाल चयो आहे त शहीद जान मोहम्मद महर सिंध जे मज़लूम तबिके सां गॾु हिंदू बिरादरी जो आवाज़ हो। जान मोहम्मद महर जे क़तल वाक़े सबबि हिंदू बिरादरी जे बि घरनि में सोग आहे।
ओबावड़ो वेझो रामती जे कच्चे वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठ मुड़स हथां ज़ाल क़तल। ॻोठ शहज़ादो शर में जवाबदार दरिया ख़ान शर पंहिंजी ज़ाल ख़ालदा शर खे गोलियूं हणी क़तल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ऐं शहदादपुर भरिसां निंगरी सां मुबैना इज्तिमाही ज़्यादती। गणती जोगी हालत में अस्पताल दाख़िल। वारसनि मूजिब 12 वरनि जी मासूम बाड़ी खे चईन जवाबदारनि अगवा करे वणनि जे फसल में इज्तिमाही लॼालो जो निशानो बणायो। नींगरी जे वालिद जो चवणु हो त संदसि धीउ खे जवाबदार वहीद, शाहू, शाना ऐं मेहताब अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो। जवाबदारनि खे सोघो करे पुलिस हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिब मेडिकल रिपोर्ट अचण बाद जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो।